हेडलाइन्स मां ॾिठियूं अव्हांखे आगाह कयूं। हब वेझो और माड़ा ऐं पधीसर वारे इलाइक़े में ॿेड़ी समुंड में फाथल आहे। समुंड में फाथल मलान तरफ़ां रेस्क्यू इदारनि खे मदद जी अपील कई वई आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया ॿेड़ी जे समुंड में बुॾण जो ख़तरो आहे। रेस्क्यू इदारा मदद कनि। ॿेड़ी में केतिरा ई माण्हू सवार आहिनि। हब वेझो और माड़ा ऐं पधीसर वारे इलाइक़नि में ॿेड़ी समुंड में फाथल आहे। समुंड में फाथल मलान तरफ़ां रेस्क्यू इदारनि खे मदद जी अपील कई वई आहे। मलान जो चवणु आहे त ॿेड़ी जे समुंड में बुॾण जो ख़तरो आहे। रेस्क्यू इदारा मदद कनि। ॿेड़ी में केतिरा ई माण्हू सवार आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया बलूचिस्तान जे इलाइक़े हब वेझो और माड़ा ऐं पधीसर वारे इलाइक़े में ॿेड़ी समुंड में फासी वई आहे। समुंड में फाथल मलान तरफ़ां रेस्क्यू इदारनि खे मदद जी अपील कई वई आहे। मलान जो चवणु आहे त ॿेड़ी जे समुंड में बुॾण जो ख़तरो आहे। रेस्क्यू इदारा मदद कनि। ॿेड़ी में केतिरा ई माण्हू सवार आहिनि। इन हवाले सां राब्तो कयो आहे हब में इमाम बख़्श मिंगल सां। इमाम बख़्श आगाह कजो समुंड में ॿेड़ी फाथल आहे। केतिरा ई मलाह जेके आहिनि फाथल आहिनि समुंड में। इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि? जी हाँ बिल्कुल सर, ये जेके आहिनि बलूचिस्तान जे एरिया ओरमाड़ा के क़रीब इहो तक़रीबन समंदर जे अंदरि 10-15 किलोमीटर जेके अंदरि फाथल आहिनि। ऐं उन्हनि जो चवणु आहे त असां 3 ॾींहं थी विया आहिनि असां जेके आहे हिते फाथल आहियूं। ऐं असांजे सरकारी इदारनि सां बि जेको आहे राब्तो थी वियो आहे। ऐं सरकारी इदारा असांखे आसरा पिया ॾियनि अञा ताईं जेकी न असांजी को बि यानी मदद न कया आहिनि। ऐं हुनजो चवणु इहो बि आहे त असांजो लॉन्च जेको आहे असां ज़ंजीरूं पंहिंजा हेठि किराए ऐं लॉन्च जे अंदरि जेके आहिनि वेठा आहियूं ऐं असांजो राशन बि ख़तमु थियण वारो आहे। ऐं अॼु जेको आहे असांजे सरकारी इदारनि सां जेको आहे मालूमात वरितासीं। उनजो चवणु आहे त हवा जेको आहे अॼु तक़रीबन घटि आहे ऐं इंशाअल्लाह ताला अॼु जेको आहे उन्हनि खे असां रेस्क्यू कंदासीं। जी सर। ठीकु आहे इमाम बख़्श, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।